ओ मलाइको लोई ज़ंजीरन में जकड़े अज मुंह बर जहन्नम जे बाहि में उछलायो ये जहन्नम जे बाहि में जलंदा। कुरान तो जे जन्नत वारा पुछा कंदा जहन्नम वारन खाओ ओ जुनी जहन्नम जे बाहि में जलण वारो ॾियो त ख़बर हेॾे छो आया हो तव्हां बाहि में। दुनिया में तव्हां ऐशो इशरत में हयाती गुज़ारे आयो हेॾे छो आया हो बाहि में। कुरान तो चे रोई पाण जवाब ॾींदा कहिड़ो रोई पिया चवंदा असां दुनिया में निमाज़ न पढ़ंदासीं तॾहिं आया हूं बाहि में। अल्हम्दुलिल्लाह नहमदु व नस्तईनु व नस्तगफिर व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फी जन्नाति यतसाअलूना अनिल मुजरिमीन। अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सक़र। कालू कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतइमुल मिस्कीन व कुन्ना नखूज़ु मअल खाइज़ीन व कुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन हत्ता अतानल यकीन।
सदकल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ मिठे आवाज सां पढ़ण फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वरी भी हिकिड़ो दफ़ो मिठे आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ण फरमायो। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अज़ीज़ान गिरामी, वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम, मुजाजी दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, किरोड़ा मुबारकन जा लायक अजो आवा पोड़ा नौजवान बणियाओ जो हिन माल ताणी अवा पांजू मिठियूं निंड्रा फिटाए हिन रहमत वारे कुरान शरीफ जे ॿुधण जे इंतजार में वेठा हो। अजो कयो दीदार त तहां अखियूं ठरी पवन। थोड़ो वॾे आवाज सां चओ सुभान अल्लाह। आहे दुनिया में कुरान ही हस्ती न हुजे आ त जो काश दुनिया में हुजे ई न हा। मूं अवां जे आॾो सिपारे 29 मां सूरत मुदस्सिर में जा चंद आयात सदोरियूं तिलावत कयूं तम। दुआए आलमीन खौता अल्लाह ताला मुंह हकीर खां जो कुछ बयान कराए हक़ ऐं सच बयान कराए बाद में अल्लाह ताला अवां खे ऐं मूंखे इन रहमत वारे कुरान करीम ते अमल करण जी तौफीक अता फरमाए। आमीन चओ। इन आयात मुबारकन जे अंदर एॾे तवज्जो कयो। ओ यो लिखियो पियो आहे अल्लाह ताला उन्ही मीअं जे पस मंज़र के बयान करणु फरमायो आ जेनीअ ते सभु माण्हू अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं अची बीहंदा जिंदगी जो हिसाब किताब पिया ॾींदा। जंहिंजे नेकिन वारो पलड़ो गोरो थियो सॼे हथ में आमाल नामो मिलंदुनि। अल्लाहुम्मा अजिरना मिन्हु। दुआ कयो त अल्लाह ताला क़यामत वारे ॾींहुं अवां असांखे न सॼे हथ में आमाल नामो नसीब फरमाए। आमीन चओ।
पर जिनजे गुनाहन वारो पलड़ो गोरो थियो हे सीनो चीरियो वेंदो हे खाबो सीने में ट्रपाए पोयो पुठीअ में कढियो वेंदो पोयो किता मिलन रोई पिया चवंदा लमो त किताबिया न मिले हा इन को उहो चङो हो रुगो इन में बाहि लिखी पई आ ऐलान थींदो त यौम तो कल्लबो वजूम फिन्नार ओ मलाइको लोई ज़ंजीरन में जकड़े अज मुंह बर जहन्नम जे बाहि में उछलायो हे जहन्नम जे बाहि में जलंदा जेके सॼे हथ में आमाल नामो मिलियो खिलंदा जन्नत में वेंदा जन्नत में कंहिंजो अबो नजर न ईंदो कंहिंखे अम्मा नजर न ईंदी कंहिंखे भाउ कंहिंखे भेण नजर न ईंदी चवंदा मिठा रब जॻहूं त बाहिल हेॾे कोनल होॾे विया हूंदा इजाज़त मिले त ॻोल्हियूं जॾहिं मथो मोकल मिलंदी हीअं जहन्नम जे परे खां बि दारोगे के चवंदा अल्लाह जो नालो थी थोड़ो त दरवाजो खोल हीअं दरवाजो खोलंदो परे को नजर पवंदल रड़ियूं करे छा चवंदा अचो पुछूं क़ुरान पाक खां क़ुरान मजीद ऐलान कयो फरमाई फी जन्नाति यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कुरान तो जे जन्नत वारा पुछा कंदा जहन्नम वारन खां ओ जुनियो जहन्नम जे बाहि में जलण वारो ॾियो त ख़बर हेॾे छो आया हो तव्हां बाहि में दुनिया में तव्हां ऐशो इशरत में हयाती गुज़ारे आयो हेॾे छो आया हो बाहि में कुरान तो जे रोई पाण जवाब ॾींदा कहिड़ो चवंदा कालू लम नको मिनल मुसल्लीन कुरान रोई पिया चवंदा असां दुनिया में निमाज़ न पढ़ंदासीं तॾहिं आया हूं बाहि में ओ सोलंगी साहबो अल्लाह जो नालो तव पंज वक्त निमाज जाती बणनी पो निमाज का मस्करी तो कोने का मुझे आका साईं मुझे रब साईं सूअ परने सरदार यतीमन जे यार मिस्कीनन जे हमदर्द मोहतरमा अम्मा आमना साईं जे लाल ख्वाजा अब्दुल्ला सिंह जे बाल महबूब रब्बे जुल जलाल नबूवत जी ज़ुबान मुबारक सा ऐलान मुबारक क्यों आकेड़ो फकालन नबीयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सलातु अस्सलातु कुर्रतु ऐनी व फी रवाया कुर्रतु ऐनी फिस्सलाह मुझे साईं नबूवत जी ज़ुबान मुबारक सा ऐलान मुबारक क्यों आहे केड़ो पाण वरमाए पुटन नमाज मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखन मुबारकन जो ठारा वरी मुझे साईं नबूवत जी ज़ुबान मुबारक सा ऐलान मुबारक क्यों आ फकालन नबीयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सलातु अस्सलातु मिफ्ताहुल जन्नह औ कमा काल मुझे साईं नबूवत जी ज़ुबान सा ऐलान मुबारक क्यों आ पाण वरमाए पुटन नमाज जन्नत जी कुंजी तव पुतो दुनिया वारो दुनिया जे दरवाजे के तालो लगल हुजे चाबी न हुजे तालो न खोलणो तालो न खोलियो दर न खोलंदी पो जेके
नमाज वारी कुंजी न हूंदी बेनमाज़ियुनि जे लाइ जन्नत जो तालो काथों खोलंदो जे चाहियो था त असां जे लाइ जन्नत जो तालो खोले पोइ 5 वक्त नमाज जा आदि बणजी वञो इंशाअल्लाह नमाज जे सदके नमाज़ियुनि जे लाइ जन्नत जो दरवाज़ो रब खोले छॾींदो ॾाढे चयो सुभान अल्लाह वरी मुंहिंजे साईं नबूवत जी ज़ुबान सां जिंदाबाद 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 अल्लाह अकबर ओ मुझे आका साईं मुझे रहबर साईं सूअ बड़े सरदार मोहतरमा मामना सैने लाल नबूवत की ज़ुबान मुबारक सा ऐलान मुबारक करने फरमायो पाण फरमायो अस्सलात मेराजुल मोमिनीन पाण नबूवत की ज़ुबान सां फरमायो पाण फरमायो नमाज मोमिनन जे लाइ मेराज कलमे वारो ॿुधो नमाज का मस्करी त कोने का हाणे अचो बाबा खोलियो खुदा जो कुरान छा तो चे कुरान मजीद सीपारो तव पहिरियों सूरत जो नालो सूरह बकरा कुरान पाक में ऐलान कई फरमायो अकीमुस्सलात व अकीमुस्सलात व आतुज़ ज़कात वरकऊ वरकऊ मअर्राकीन कुरान अज़ीम में ऐलान कई त नमाज कायम कयो अबा हिकड़ी थींदी त नमाज पढ़ण बी थींदी आ नमाज कायम करण नमाज पढ़ण कायम करण में फर्क आ कियां नमाज पढ़ण इया जो पाण आज़ान जो आवाज ॿुधई डुकंदो आयो बाज़ मशाइख़ ज़ाम दा चवन त नमाज कायम करणो इएं तव जो घर में वेठो आ कनन सां आज़ान जो आवाज ॿुधई भाइन के सॾो कयई पुटन के सॾो कयई अचो त नमाज ते हलऊं इन के चोबो आहे नमाज कायम करणो कुरान अज़ीम में ऐलान कने चई वाक़ीमुस्सलात व आतु ज़कात वरकऊ वरकऊ मअर्राकीन अल्लाह से फरमायो त नमाज कायम कयो माल दिनो माव ज़कात भी अदा कयो पर वरकऊ मअर्राकीन रुको कंदड़न सा गरजी रुको क्यों यानी जमात सा नमाज पढ़ो अचे दो मुझे आका साईं जो साबिया जिनो नालो हज़रत अब्दुल्ला इब्ने मक्तूबा हेने मारे न्यारो ये को बिनी अखन मुबारक खाऊं नाबीनो साबिया मुझे हुजूर वटायो बिनी अथन माऊ रत पई वेस बिनी पेरन माऊ रत पई तमी सीने वटाऊं कपड़ा मुबारक रत में रंगीन बणिया पिया मुझे साईं ने साम्हूं आयो आका साईं जी नबूवत जी अखिन मुबारक माऊ जवाहिर रहमत वारा गोड़ा मुबारक गाणो शुरू थी विया पाण वरमायो पुत्र देता हवालो केरणियो थी
जे अल्लाह जा रसूल कुर्बान वञाव मासा विड़ियो कोई कोनी पान फरमायो पुट विड़ियो कोई कोनी तो रोई छो तो आत्मा मोहम्मद रबी भाकुर पाया है ओ सोलंगी साहब अवासा के अजीज नबी रब भुखे में निनो आ तने कुरान करीम में ऐलान कई केड़ो अचो बाबा खोलिया खुदा जो कुरान कुरान मजीद में ऐलान कई लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीना रऊफुर रहीम। दादियां चो सुभान अल्लाह। ता मुझे के थक जी पिया तकड़ में भई हथ मथे खणो तकबीर शान कुरान अज़मत कुरान नारे तकबीर। साईं सरफराज जे काम को तारीख होती से हुआ वही गुजरी आने गरीबी में तालो 12 बजे को पोता जो टाइम तो पूरो थी आने असा के हलायो ता ता आवर टाइम में 12 मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब अल्लाह उन जी जिंदगी में बरकत फरमाए लुंड साहब चंदो आ त 12 बजे को पो वाइज नी तो जी सकरात वारे ते सूरत यासीन पढ़ न उथे न तुरे पर तहां के शाबाश जो तहां को भी होशियार बणिया वेठा हो पर अल्हम्दुलिल्लाह एतरा होशियार हो जो थकी पिया हो त जल्दी में भई हथ मथे ता करो हाने थकाव न हला ब मिनट कुरान अज़ीम में ऐलान कने चई त लक़द जाअकुम हेडे ने आ रहे हो ओ यो लिखियो पिया ओ लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीना रऊफुर रहीम। अल्लाह से फरमायो ताकीक मां थोरो क्यों आ साईं कहते फरमाई मां तां ते थोरो क्यों मञो तां जे नफ्सन मञो तवां दे मां उहो रसूल मोको तम जेको तहां लाए अजीज बणी आयो आ अजीज उन के चोबो आ जेको उम्मत जो दुख उम्मत जी तकलीफ बर्दाश्त न थे पाण वरमायो ओ पुत्र अब्दुल्ला बिन मक्तूब जी साईं पुत्र केर वणियो थी ओरे आ तमाम मोहम्मद नबी भाकुर पाया भाकुर पाता अब्दुल्ला बिन मक्तूब तो जवे सोना कुर्बान वञा मासा विड़ियो कोई कोनी पुत्र पोरोए छो तो चई मां नमाज ते पे आयम अबू जान ज़ालिमा रस्ते ते लोई में खान आयो जेनो नौका तेजू सही मां गरीब आया मां मिस्कीन आया पेरण में पेरण जे लाए मूं वट जुती कोने का सही मां खजीअ जो खाबर पटे जुती ठाए पेरण में पाती तम सही मां लोई में खलते पैर रख में लोई में खा या खाबर जे जुती मां अंदर टपी आयो सोना मुझे पेरन में लगियो पैर मुंजा जख्मी बनी पिया सही मां किरी पियो में हथ वनी लोई में खनते पिया हथ जख्मी थी पिया अल्लाह जा रसूल मां के तकलीफ पे थी अबू जाल ज़ालिम खिले पियो सही मां वरी थियम वरी जो पैर रखम लोई में खनते आया किरी पियो ये सीनो मुंजो जख्मी बनी हुआ सही मां तदी तो रोवा नबुआ ने अखिन मां जवारे रहमत वारा
गोड़ा मुबारक गाणु शुरू थी विया पुट पो मां छा क्या चेसे मेहरबानी क्यों अवात सराफा रहमतो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रब तो चे सोना असा तो के जहान वार ने लाए रहमत वारो नबी बनाए मोको आ चियावान सराफा रहमत हिकड़ी मेहरबानी क्यों पुट मां छा क्या चेनई इजाजत जो मां अखन को ना बीनो सीमा के कोई हथ दई नमाज ते वठी अचण वारो कोनी एतरी मां के मोकल जो मां घर में अकेली नमाज पढ़ा नबूवत जी अखिन में गोड़ा ता करण पाण वार मां पुट मां पाण वई जी तबा कनो आया वतबे मां युआ इलैका वस्बिर हत्ता याकुम अल्लाह व हुवा खैरुल हाकिमीन। कि मुंजा हुजूर तुम्हें वही जी तबा कर ये को मां तोड़े वही जे जरिए मोकलिया यानी कुरान पाक पाण वारो अब्दुल्ला बिन मकतूब पुट मां छा क्या मां पाण वही जी तबा कनो आया कुरान तो चे वमा यंतिको अनिल हवा इन हुआ इल्ला वहयुआ। ओ दुनिया वारो मुझो सूह भरियो सालारो तेस्तानी न ॻाल्हाईंदो आ जेसतानी मां ख़ुदा वही न मोकिलियास एतरे में चेहरे अतार ते वही जे अचण जा आसार शुरू थी विया। अब्दुल्ला बिन मकतूब नाबीनो साहबी माठ कयूं बीठो आ पर अखिन मो लुड़क पिया करण लई आयो कुरान पाक अचो बाबा खोलिया कुरान पाक सिपारो तव पेरियो सूरत तव सूरह बकरा ओयो लिखियो पियो आ चे वरकऊ मअर्राकीन के रुको कदन सा गरजी रुको क्यों यानी जमात सा नमाज पढ़ो तरी तमने साईं फरमायो अस्सलातु मेराजुल मोमिनीन नमाज मोमिन जे लाए मेराज साईं कुर्बान वञो नमाज मोमिन जे लाए कीअं मेराज पाण वार में पुट जॾहिं नमाज में बीहंदो आहे नियत कया तो नमाज जी बरकत सुन्नत खास वास्ते अल्लाह ताला जे मोतरो काबतुल्लाह शरीफ दे वक्त सुबह जो अल्लाह अकबर हाने हथ पजू मिठो आ दो यारन जिया मुजरिमन जिया हथ पजू मिठो आ ज़बान त्या सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका वला इलाहा खैरुक हाने पोतो चए अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ये सब सारा सब वाखान सब तारीफ उन्हीं अल्लाह जे लाया जो जानन जो पालनहार पथो ऐलान थोते लब्बैक सनाए अब्दी ओ मुंजा बना जियो क्या जेका भी तुम मुंजी सना बयान कया सब सच्चो ही सच्चो बयान क्यों आहे। मुझे साईं फरमायो अन्या
नमाज जे अंदर अलहम्द शरीफ जी तिलावत पूरी कंदो ई कोने अग में नमाज़ीअ जे लाइ माफ़ीअ जो ऐलान थी वेंदो आ। अॼु वाइदो कयो त 5 वक़्त नमाज़ पढ़ंदासीं। ॾाढी चओ क़ुरान अज़ीम में ऐलान कने चई व आमुरु अहलक वाह क़ुरान तुझो समझाए ओ यो लिखियो पियो क़ुरान अज़ीम में ऐलान कने चई त व आमुरु अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा। ॾाढी चओ सुभान अल्लाह। चई रुगो पाण नमाज न पढ़ो आलो अयाल के भी नमाज जी तरगीब कयो। मां तहां खां तो पुछां जे बाबो साईं नमाज़ी हुंदो त पो पुटड़ा नमाज पढ़दा या न पढ़दा ॻाल्हायो। पर जे अबो इहो जे बेनमाज़ी त पो पुट पढ़ंदस। अम्मा जो नमाज न पढ़े त पो न्याणियों नमाज पढ़ंदी। गोठ जो वडो नमाज न पढ़े त पो रैयत नमाज काथों पढ़ंदस। मौली साहब कई तकरीर त क़यामत जो ॾींहुं थींदो कमज़ोर पंहिंजनि ॾाढनि ते फरियादी थींदा रब हिन त असांखे नमाज जी तरकीब कई नहीं। गोठ जे वॾेरे जो ॿुधो चई त हे जो माते फरियादी थियनि क़यामत जे ॾींहुं त मुंहिंजो छा बचो। ऐलान कई त सुबुह सां जेको मस्जिद में नमाज ते नज़र न आयो त पुठीअ ते खल न हूंदसि। तव्हां जे करे मां छो पुछां क़यामत में। सुबुह सां जो इम्तिहान वतई ॾिसी सिफर में चयो कालू कोने इहो काथे नमाज ते कोने। चईं जांच कयूंसि। आयो ईअं दरवाज़ो जो खड़काई हे पियो निंड दर जो खड़को जो ॿुधई त तारा पटिजीअसि। ॾिठई त सिज बि मथो उभरियो बीठो आहे। जे नमाज जो त टेम वियो पक वॾेरो आहे मोचड़ा हणंदो छॾींदो ई कोन। ज़ाल खे चई मां लिकाए थो खट जे हेठों। काथे मां लिकाए थो खट जे हेठों। वॾेरो पुछई त कालू काथे आहे। चइजांसि वॾेरा हिते कोन्हे शहर वियो आहे शहर। माई सगोरीअ जो ईअं दरजो खोलियो वॾेरे न कई हम न तम सिधो जो अंदर घर में गिरियो आयो। भाई के चई दे खबर कालू काथे आ। चे वॾेरा अबो आ तोसां कूड़ न हणंदम। कालू हिते कोन्हे शहर वियो थी शहर। समझो अथा इशारो के खट जे ठों चे शहर वियो थी शहर। वते त कणी बाह कोन भागा लिको पियो आ। चे निंडड़ी अची वई। जे निंड जा पुट तू कर निंड क़यामत जड़ी मोचड़ा खावा मां उधल नमाज ते कज़ा करे पढ़। मां तहां को तो पुछां जे अबो नमाजी थे त पुट नमाज पढ़ंदा कि न पढ़ंदा। कुरान अज़ीम में ऐलान कने चई तव आमुरु आलक ओ यो लिखो व आमुरु आलक बिस्सलात वस्तबिर अलैहा। अल्लाह से फरमायो पाण त नमाज पढ़ो पर तवां पंहिंजे अहलऊं अयाल खे वकुन्ना नुकज़िबु बियौमिद्दीन अजो के क़यामत जे ॾींहं खे सचो न सम्झोसे तॾहिं आयाऊं बाहि। अजो वाइदो कयो त 5 वक़्त नमाज पढ़ंदासीं। केड़ा 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 सोलंकी साहब अजु मां आधी रात जो 1:30 थियण वारो आ। शायद मां तहां जे गोठ में जिंदगी जो पहिरियों मर्तबो आयो आ। पर मां अध रात जो हे तहां जे झोल छली तम हिन झोल में मां तहां को नमाज जो चंदो पिनण आयो आयो को जेको मां के अल्लाह जे नाले ते जो नमाज जो चंदो ॾेई वाइदो करे त मां अॼु खां पोइ 5 वक़्त नमाज जो आदी थी वियुसि। नमाज बिना चाड़ो कोने। ओ अब्बा इन नंढड़ी दिल ते हथ रखो। प्रैक्टिकल कयो प्रैक्टिकल। हिकड़ी माचिस जी तीली बारे हथ ते झलियो दाहूं निकरी वेंदियूं तू असां माचिस जे तीलीअ जो ताब सहण जड़ा कोन्हियूं। पो तू असां जहन्नम जी बाहि काथों सही सघंदासीं।
अल्लाह जो नालो तो पंज वक्त नमाज़ी थियो, पाण भी नमाज पढ़ो, अहल अयाल के भी नमाज जी तरगीब कयो। दुआ अल्लाह ताला खां, अल्लाह ताला सभिन के पंज वक्त नमाज जो आदि बनाए, अल्लाह ताला सभिन के दीनदार बनाए, सभिन के नेकोकार बनाए, सभिन के कुरान करीम सां प्यार मोहब्बत इश्क जो एजाज नसीब फरमाए। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।